अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ड्रामा सीरियल बेरहम जे हिकिड़े सीन जा कुझु टुकरा आहिनि जंहिंमें रिमशा शहज़ादी कमाल जी परफॉर्मेंस ॾिनी आहे। आउं चाहींदुसि त तव्हां हिकिड़ो दफ़ो हीउ सीन ज़रूरु ॾिसो। थैंक यू वेरी मच। इश्क इंसान खे रुलाईंदो छो आहे? मोहब्बत माण्हूअ खे मारींदी छो आहे? प्यार पल पल पीड़ा छो ॾींदो आहे? मुमताज़ मूंखे ॿुधाए। मूंखे 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 सम्झ में नथो अचे। मूंखे समझाए मुमताज़, समझाए। सुलके थी हला न करे छो मंसूर जी अखियुनि में लुड़क अचनि चरिया। मां त हुनखे हर वक़्तु ख़ुशि ऐं मुस्कुराईंदे ॾिसण थी चाहियां। चिकन ईअं थींदो न त मुमताज़ मां तोखे न बोस्की जो वॻो पाराईंदसि। हू कोन हो सुठो सुठो पर जे ओके थी वञा त पोइ किनो ई हले हा न। मज़ो कोन। यस रोल रोल क्या है ॿियो टियो लॻियो वञ बाबा 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 ॾिसो ॾिसो ॾिसे ॾाढा लड़ा केड़ा है बाबा? अच्छा तव्हांखे जेकॾहिं गाॾी हलाइण अचे थी त महिरबानी करे मुंहिंजे बाबा खे अस्पताल खणाए हलो। हाँ मूंखे गाॾी हलाइण अचे थी, मां गाॾी वेझो थो कयां। बस बस भाई खुले ते रखना नंढड़ा खुले ते रखना बस। हाँ ठीक है भाई हाँ ये प्रेम और वेरी गुड वेरी गुड।